दोस्तों हाणे हिन महफ़िल जो सतों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि बेवफ़ा यार जो दीदार कबो छा। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे मीर अली नवाज़ ख़ान नाज़। पंहिंजे वक़्त जो तमामु वॾो शाइर हो ऐं ख़ैरपुर रियासत जो वाली हो। दोस्तों मीर नवाज़ अली ख़ान नाज़ जेको आहे बाली जे इश्क में माना गिरफ़्तार थी वियो पंजाब में, त पोइ बसि उन पंहिंजे इश्क में जेको आहे पूरी पंहिंजी सल्तनत जेका आहे उहा ख़तमु करे छॾी। बसि हिन में बि उहे ॻाल्हियूं कयूं अथसि इश्क वारियूं। दोस्तों हिन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे असांजे पिरी प्यारनि दोस्तनि वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सागड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण, जाम नवाज़ अली ज़िले सागड़ खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों मां सम्झा थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी। पेशकेश कामरान जानी सिंधी। बाग दा मादी ते ओम दी बुलबुले अब्दुल सत्तार
एक शादी वाला अदिवान मुख्य नोटन जा हार विधान पर उन्हें में खुशबू ना है आखिर खुशबू गुलाब में आएगी आज किते तो वो खुशबू नहीं दिख रही कागज से गुलाब खुशबू नहीं दिख रही पेशकेश कामरान जानी सिंधी। खबर बुध प्यार के जी मेरे कतरन सलवा तेरा दरवेश संतेवा दिल लगे दरवेश सातों घर खा कलो धक लगे जबान साथ खंजर खा कलो देखो उनके दो भी तमगर हो जे तब सोहन जो थनामी के दो भी तमगर हो जे तब सोहन जो थनामी के दो भी तमगर हो जे तब सोहन जो थनामी सोहन जो थनामी तेरी मोहब्बत जो इजहार कबो जा तेरी मोहब्बत जो इजहार कबो जा पेशकेश कामरान जानी सिंधी। कलाम चंद
बेवफा यार जो दीदार कबूचा बेवफा जा तो जय वो छम लगी दिल अरे की बेवफा इंसान वो छम लगी दिल अरे की बेवफा इंसान भगवादी को वो कातु द मुखे जो कुही वो कातु द मुखे जो कुही वो कुर्ब मारे कान सा छम लगी दिल अरे की बेवफा